ओम शांति। आज जी मुरली तारीख है 9/7/2025। आज मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि तव्हांखे ज्ञान रत्न ॾियण। बाबा तव्हांखे जो बि ॿुधाईंदा आहिनि उहो सम्झाईंदा आहिनि। इहे ज्ञान आहे। बाबा तव्हांखे जो बि ॿुधाईंदा आहिनि उहो सम्झाईंदा आहिनि। इहे ज्ञान आहे। ज्ञान रतन ज्ञान सागर जे सिवाइ ॿियो कोई बि ॾेई न सघंदो। ज्ञान रतन ज्ञान सागर जे सिवाइ ॿियो कोई ॾेई न सघंदो। कृष्ण आत्मा जी वैल्यू कम थियण जो मुख्य कारण छा आहे? उत्तर आहे वैल्यू कम थींदी आहे खाद पइण सां। जीअं सोने में खाद विझी करे जेवर ठाहींदा आहियूं त हुनजी वैल्यू घटि थी वेंदी आहे न। ईअं आत्मा जो सचो सोनो आहे, उन में हाणे अपवित्रता जी खाद पयल आहे त वैल्यू कम थी वेंदी आहे। हिन समय तमो प्रधान आत्मा जी कोई वैल्यू न आहे, शरीर जी कोई वैल्यू न आहे। हाणे तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई यादि सां वैल्यूबल ठहनि था। वैल्यू कम थींदी आहे खाद पइण सां। जीअं सोने में खाद विझंदा आहियूं त जेवर ठाहींदा आहियूं त वैल्यू कम थी वेंदी आहे। ईअं ई अपवित्रता जी खाद जे कारण आत्मा जी वैल्यू घटि थी वेंदी आहे। गीता इहे केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि प्रति बाप वेही सम्झाइनि था ऐं यादि जी युक्तियूं बि ॿुधाइनि था। ॿार वेठा आहिनि। ॿारनि जे अंदर में आहे कि शिव बाबा कुझु ॻाल्हाए। सम्झो अधु घंटो शांति में वेही रहियासीं, ॻाल्हाईंदा न, त तव्हांजे अंदरि ईंदो शिव बाबा कुझु ॻाल्हाइनि। ॼाणंदा आहियो शिव बाबा विराजमान आहे, परंतु कुझु ॻाल्हाइनि नथा। हीअ बि तव्हांजी यादि जी यात्रा आहे न। बुद्धि में शिव बाबा ई यादि आहे। अंदर में सम्झंदा आहियूं बाबा कुझु चई, कुझु ॻाल्हाए, ज्ञान रत्न ॾे। बाबा ईंदा ई आहिनि ॿारनि खे ज्ञान रत्न ॾियण। उहो ज्ञान जी सागर आहे न। चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो, बाप खे यादि करो। इहो ज्ञान थी वियो। बाबा चईंदा आहिनि हिन ड्रामे जे चकर खे, सीढ़ी खे ऐं बाप खे यादि करो। इहो ज्ञान आहे न। बाबा जो कुझु सम्झाईंदा आहिनि उन्हनि खे ज्ञान चईंदासीं। बाबा जो कुझु सम्झाईंदा आहिनि उन्हनि खे ज्ञान चईंदासीं। यादि जी यात्रा बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। इहे सभु ज्ञान रतन आहिनि। यादि जी ॻाल्हि जो सम्झाईंदा आहिनि। इहे ज्ञान रतन ॾाढा सुठा आहिनि। बाबा जो यादि करण जे लाइ ज्ञान रतन ॾींदा आहिनि। इहे ॾाढा सुठा आहिनि। यादि जी ॻाल्हि जो सम्झाईंदा आहिनि बाबा। इहे रतन ॾाढो सुठो आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे 84 जन्मनि खे यादि करो। तव्हां पवित्र आया हुया, पोइ पवित्र थी करे तव्हांखे वञिणो आहे, कर्मातीत अवस्था में वञिणो आहे ऐं बाप सां पूरो वरसो वठिणो आहे। उहो तॾहिं मिलंदो जॾहिं आत्मा सतो प्रदान थी वेंदी यादि जे बल सां। इहा अक्षर ॾाढो वैल्यूबल आहे, नोट करणु खपे। सतो प्रदान ठहिणो आहे यादि जे बल सां। आत्मा में ई धारणा थींदी आहे इहे शरीर त ऑर्गन्स आहे जो विनाश थी वेंदो। संस्कार सुठा व बुरा आत्मा में ई भरिजंदा आहिनि। बाप में बि संस्कार भरियल आहिनि। सृष्टि ते आदि मध्य अंत जी नॉलेज आहे, हिन करे उन्हनि खे नॉलेजफुल चइबो आहे। बाबा राइट करे सम्झाईंदा आहिनि। 84 जो चक्कर बिल्कुलु सहज आहे। हाणे 84 जो चक्कर पूरो थियो। हाणे असांखे वापसि बाप वटि वञिणो आहे। मेरी आत्मा त वञी न सघे। तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी त पोइ इहो शरीर छुटिजी वेंदो। पवित्र शरीर त हिते न मिली सघे न। इहे पुराणी ज्योति आहे न। असां वैराग्य अचिणो खपे। आत्मा खे पवित्र ठही पोइ भविष्य में असांखे पवित्र शरीर वठिणो आहे। सत्युग में असां आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुयासीं। हिन समय तव्हांजी आत्मा अपवित्र थी वई त शरीर बि अपवित्र थी वियो।
जहिड़ो सोनो ओड़ो जेवर। गवर्नमेंट बि चईंदी आहे न, हल्के सोने जो जेवर पायो। उन्हनि जो भाव घटि आहे। हाणे तव्हांजी आत्मा जी बि वैल्यू घटि आहे। हुते तव्हांजी आत्मा जी केतिरी वैल्यू रहंदी आहे न। सतो प्रधान आहे न, हाणे आहे तमो प्रधान। खाद पयल आहे आत्मा में, कोई कम जी न आहे। हुते आत्मा पवित्र आहे त ॾाढी वैल्यू आहे न। हुते आत्मा पवित्र आहे त ॾाढी ई वैल्यू आहे। हाणे 9 कैरेट थी वई आहे त कोई वैल्यू न आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि आत्मा खे पवित्र ठाहियो त पोइ शरीर बि पवित्र मिलंदो। आत्मा खे पवित्र ठाहियो त शरीर बि पवित्र मिलंदो असांखे। इहे ज्ञान ॿियो कोई ॾेई न सघे। बाप ई चईंदा आहिनि मामेकम यादि करो। श्री कृष्ण कीअं चईंदो, उहो त देहदारी आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झ, मुंहिंजे बाप खे यादि करो। कोई देहदारी खे यादि न करो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो त पोइ सम्झाइणो न। कोई बि देहदारी खे संकल्प ईंदा, लेकिन असांखे ध्यानु न ॾियणो आहे। शिव बाबा आहे, वैसे त असांखे असांजी आत्मा एतिरी शुद्ध थी वञे कि उहा हिनखे सुठा संकल्प ई कैच थियनि। शिव बाबा आहे निराकार, उन्हनि जो अलौकिक जन्म आहे न। तव्हां ॿारनि खे बि अलौकिक जन्म ॾींदा आहिनि। अलौकिक बाप, अलौकिक ॿार। लौकिक, पारलौकिक ऐं अलौकिक चइबो आहे न। तव्हां ॿारनि खे अलौकिक जन्म मिलंदो आहे। बाबा तव्हांखे एडॉप्ट करे वरसो ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सभु ब्राह्मणनि जो बि अलौकिक जन्म आहे। अलौकिक बाप सां अलौकिक वरसो मिलंदो आहे। ब्रह्म कुमार कुमारियूं बग़ैर कोई स्वर्ग जो मालिक ठही न सघे। मनुष्य कुझु बि सम्झंदा न आहिनि। तव्हांखे बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि। आत्मा जो अपवित्र ठही आहे, उहो सिवाय यादि जे पवित्र ठही न सघे। आत्मा जो अपवित्र ठही आहे, उहो सिवाय बाबा जी यादि जे पवित्र न ठही सघंदी आहे। यादि में न रहंदा त खाद रहिजी वेंदी। पवित्र ठही न सघंदा, पोइ सजायूं खाइणी पवंदी। सॼी दुनिया जी मनुष्य आत्माउनि खे पवित्र ठही वापसि वञिणो आहे पंहिंजे घर। शरीर त न वेंदो न। शरीर त हिते सभिनि जो जली वेंदो, ख़तमु थी वेंदो। पोइ सभिनि जी आत्मायूं मथे वेंदियूं। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे, केतिरो मुश्किल रहंदो आहे। धंधे आदि में उहा अवस्था थोरी रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि अच्छा पंहिंजे खे आत्मा न सम्झंदा आहियो त शिव बाबा खे यादि करो। पंहिंजे खे आत्मा न सम्झंदा आहियो त शिव बाबा खे यादि करो। धंधो आदि कंदे इहे ई महिनत करो कि मां आत्मा हिन शरीर सां कमु करां थी। मां आत्मा ई शिव बाबा खे यादि कंदी आहियां। आत्मा ई पहिरियों पवित्र हुई, हाणे पोइ पवित्र ठहिणो आहे। हीअ महिनत आहे, हिन में ज़बरदस्त कमाई बि आहे। ख़ुदि जी आत्मा खे शुद्ध पवित्र ठाहिण, हिन में महिनत बि आहे ऐं कमाई बि आहे। हिते केतिरा बि साहूकार अरब ख़रब आहिनि, परंतु उहो सुख न आहे। सभिनि जे सिर ते दुख आहे। वॾा राजायूं, प्रेसिडेंट आदि अॼु आहिनि, कल्ह उन्हनि खे मारे ॾींदा आहिनि। विलायत में त छा थींदो रहंदो। साहूकारनि ते, राजाउनि ते
त मुसीबत आहे न। हिते बि जो राजाऊं हुया वो प्रजा ठही हुई, राजाउनि ते वो प्रजा जो राज्य थी वियो आहे। ड्रामा में हीअं न हूंदा। राजाउनि ते वो प्रजा जो राज्य आहे। ड्रामा में ईअं न हूंदा। हाणे बि राजे आदि त सभु ख़तमु थी विया। हाणे त जो जीअं गवर्नमेंट चवंदी उअं ई थींदो आहे न। ड्रामा में ईअं न हूंदा। पिछाड़ी में ई इहा हाल थींदो आहे। ॾाढा ई आपस में लड़दा रहंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। तव्हां गुप्त वेश में दिलि व जान सिको प्रेम सां पंहिंजो राज्य गवायो, उहो राज्य वठो था न। तव्हांखे पहचान मिली, असां त मालिक हुयासीं, सूर्यवंशी देवता हुयासीं। पोइ हाणे उहो ठहिण जे लाइ असां पुरुषार्थ करूं था। छो जे हिते तव्हां सत्यनारायण जी कथा था ॿुधो। बाबा द्वारा असां नर सां श्री नारायण कीअं ठहूं, बाबा अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में इहे कोई सिखलाए न सघे। कोई भी मनुष्य बाप टीचर गुरु कंहिंखे बि न चईंदासीं। भक्ति में केतिरी पुराणी कहानियूं भी ठातियूं अथनि, है न। भक्ति में केॾी पुराणी कहानियूं भी ठातियूं अथनि। हाणे तव्हां ॿारनि खे 21 जन्म विश्राम पाइण लाइ पावन ज़रूरु ठहिणो आहे। त असां परमधाम में बि आत्मा विश्राम कंदी, सप्तक में बि जीअं विश्राम ई आहे, है न। त हुनजे लाइ पावन ज़रूरु ठहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। अधु कलाक त तव्हां ड्रामा अनुसार देह अभिमानी थी रहंदा आहियो। हाणे देही अभिमानी थी रहो। ड्रामा अनुसार हाणे पुराणी दुनिया खे बदिली नयो ठहिणो। ड्रामा अनुसार हाणे हिन पुराणी दुनिया खे बदिली करे नयो ठहिणो आहे। दुनिया त हिकु ई आहे न। पुराणी दुनिया सां पोइ नई दुनिया, नई दुनिया सां पोइ नयो भारत हुयो, त हुन में देवी देवता हुया। नई दुनिया में नयो भारत हुयो, त हुन में देवी देवता हुया। कैपिटल भी ॼाणंदा हुया न। बाबा हाणे चवनि था कि नई दुनिया में नयो भारत हुयो, त हुन में देवी देवता हुया। कैपिटल भी ॼाणंदा हुयो न। यमुना जो कंठो हुयो, जेके परिस्थान भी चईंदा हुया। हुते नेचुरल ब्यूटी रहंदी आहे। आत्मा पवित्र ठही वेंदी आहे, त पवित्र आत्मा खे शरीर भी पवित्र मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां अची करे तव्हांखे हसीन सो देवी देवता ठाहींदो आहे। तव्हां ॿार पंहिंजे खे जांच कंदा रहो कि असां में अवगुण त न आहे न। यादि में रहंदा आहियो। पढ़ाई भी पढ़णी आहे। इहा ॾाढी वॾी पढ़ाई आहे। हिकु ई पढ़ाई आहे। हुन पढ़ाई में त केतिरा किताब आदि पढ़ंदा आहिनि। ये पढ़ाई आहे उच्च ते उच्च। ये पढ़ाई आहे उच्च ते उच्च। पढ़ाइण वारो भी उच्च ते उच्च शिव बाबा। ये न कि शिव बाबा कोई हिन दुनिया जो मालिक आहे। शिव बाबा चईंदा मां हिन छीछी दुनिया जो मालिक छो ठहां। हा, बाक़ी शिव बाबा खे ॾिसो, सभी आत्माउनि जो दुख ॾिसी सभिनि दुख सां मुक्ति पाए करे परमधाम में हलनि। इन जे लाइ उन्हनि खे पूरे विश्व में आत्माउनि खे पंहिंजे कनेक्शन में वठिणो ई पवंदो आहे, कंहिं न कंहिं द्वारा। न ॾिसो एॾी सारी आत्माऊं बाबा जे कनेक्शन में आहिनि, त कंहिं न कंहिं द्वारा बाबा हर आत्मा खे पंहिंजे कनेक्शन में वठी ईंदा आहिनि। पोइ उन्हनि आत्माउनि खे बाबा वरसो ॾींदा आहिनि।
त बाबा चवंदा आहिनि कि शिव बाबा त हिन पुराणी दुनिया जो मालिक न ठाहींदा आहिनि, ये न ही नई दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। विश्व जो मालिक त तव्हांखे ठाहींदा आहिनि। छोजो शिव बाबा मालिक ठहे त उन्हनि खे गवाइणो बि पए। केतिरी नई त तव्हां ठाहींदा आहियो, केतिरी नई गुइया ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि परमात्मा सृष्टि जो मालिक आहे, वो जो चाहे करे सघंदो आहे, लेकिन भॻवानु चवंदो आहे मां बि सृष्टि जो मालिक न आहियां। ड्रामा अनुसार सभु थींदो रहंदो। बाबा चवंदा आहिनि कि बाप अची करे विश्व जो मालिक ठाहिया आहिनि। विश्व हिनखे चइबो आहे, मूल वतन खे सूक्ष्म वतन, मूल वतन और सूक्ष्म वतन जी त ॻाल्हि ई न आहे। मूल वतन सां त तव्हां हिते अची करे 84 जन्मनि जो चकर लॻाईंदा आहियो, पोइ बाप खे अचिणो पए। हाणे पोइ तव्हांखे पुरुषार्थ कराईंदा आहिनि उहो प्रारब्ध जे लाइ। तव्हां जो तव्हांखे गवाई जो तव्हां गवाई आहे उहो प्राप्त करण लाइ। हार जीत जो खेल आहे न, इहे रावण राज जे ख़लास थियणो आहे। बाबा केतिरो सहज रीति सम्झाईंदा आहिनि। बाबा ख़ुदि वेही पढ़ाईंदा आहिनि। हुते त मनुष्यनि खे पढ़ाईंदा आहिनि। हिते त तव्हां मनुष्य आहियो परंतु पढ़ाईंदा आहिनि बाबा, तव्हां आत्माउनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। बाबा तव्हांजो शरीर न ॾिसंदा आहिनि, बाबा तव्हांजो शरीर न ॾिसंदा आहिनि, बाबा त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। बाबा चवनि था कि बाबा केतिरो सहज रीति सम्झाईंदा आहिनि न। बाबा ख़ुदि वेही पढ़ाईंदा आहिनि कंहिंखे, आत्माउनि खे। पढ़ाई जे संस्कार आत्मा में रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॾाढा नॉलेजफुल आहियो, उहो सभु भक्ति जी नॉलेज आहे, कमाई जे लाइ नॉलेज आहे न, शास्त्रनि जी बि नॉलेज आहे। इहा आहे रूहानी नॉलेज। तव्हांजी रूह खे रूहानी बाप वेही नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हां ॿुधी हुई न। सॼे मनुष्य सृष्टि भर में अहिड़ी सॼे मनुष्य सृष्टि भर में ईअं कोई बि पढ़ाईंदो न हूंदो जीअं बाबा असांखे पढ़ाईंदा। कंहिंखे बि पतो न आहे ईश्वर कीअं अची करे असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहियूं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे हिन पढ़ाई सां किंगडम स्थापना थिए थी। जो सुठी रीति पढ़ंदा, श्रीमत ते हलंदा, उहा हाईएस्ट ठहींदा। ऐं जो बाप जी जाइ निंदा कराईंदा, हथ छॾे छॾंदा, उहो प्रजा में ॾाढो कमपत पाईंदा। बाबा त हिकु ई पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। पढ़ाई में केतिरी मार्जन आहे। डीटी किंगडम हुयो न, हिकु ई बाप आहे जो अची करे किंगडम स्थापना कराईंदा आहिनि। बाक़ी इहे सभु विनाश थी वञिणो आहे। बाबा चवंदा आहिनि ॿार हाणे जल्दी तयारी करो, गफ़लत में टाइम वेस्ट न करो। बाबा चवंदा आहिनि हाणे जल्दी तयारी करो, गफ़लत में टाइम वेस्ट न करो। यादि न कंदा त मोस्ट वैल्यूएबल टाइम नुक़सानु थी वेंदो। शरीर निर्वाह धंधो आदि भल करो, पोइ बि हथ काॾे दिलि यादि। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त राजाई तव्हांखे मिली वेंदी। ख़ुदा दोस्त जी बि कहानी आहे न। अल्लाह अवलदीन जो नाटक बि ॾेखारींदा आहिनि। ठका करण सां खज़ानो मिली वियो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो अल्लाह तव्हांखे ठका करण सां छा खां छा ठाहे ॾींदा आहिनि। झटि दिव्य दृष्टि सां वैकुंठ में हली वेंदा। अॻियां ॿार आपस में मिली करे वेंदा हुया, पोइ आपे ई हली वेंदा हुया वैकुंठ में।
पोइ जादू चई ॾींदा हुया। पोइ सभिनि चयो जादू आहे इन करे बाबा बंदि कराए छॾियईं। त इहे सभु ॻाल्हियूं हिन समय जी आहिनि। हातिम ताई जी कहानी, मुइलड़ो मुख में विझी छॾियईं त माया गुम थी वई। मुइलड़ो कढण सां माया बि अची वेंदी आहे। रहस्य त कोई सम्झंदो न आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार मुख में मुइलड़ो विझी छॾियो, अर्थात शांती जे सागर जा ॿार सदा शांत रहो। तव्हां शांती जा सागर आहियो न। आत्मा शांति में पंहिंजी सुधर में रहंदी आहे। सत्युग में बि ॼाणंदा हुयो कि असां आत्मा ई आहियूं, बाक़ी परमात्मा बाप खे कोई बि न ॼाणंदा हुया। हाणे बि कोई पुछे चओ हुते विकार जो नाम निशान न आहे। हाणे बि कोई पुछे चओ हुते विकार जो नाम न आहे। आहे ही वॉइसलेस वर्ल्ड, है न। बाबा चईंदा आहिनि सत्य में बि ॼाणंदा आहिनि कि असां आत्मा ई आहियूं, बाक़ी परमात्मा बाप खे कोई न ॼाणंदो आहे। सत्य में कॾहिं कोई बि पुछे चओ हुते विकार जो नाम न आहे। आहे ही वॉइसलेस वर्ल्ड। पंज विकार उते हूंदा न आहिनि। देह अभिमान ही न आहे। माया जे राज्य में देह अभिमानी ठहींदा आहिनि। माया जे राज्य में देह अभिमानी ठहींदा आहिनि। हुते हूंदा ई आहिनि मोह जीत। हिन पुराणी दुनिया सां नष्ट मोह थियणो आहे। वैराग्य त उन्हनि खे ईंदो जो गरबा छॾंदा आहिनि। तव्हांखे त गरबा न छॾिणो आहे। बाबा जी यादि में रहंदा आहियो। इहो पुराणो शरीर छॾे करे वञिणो आहे पंहिंजे घर, है न। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थियणो आहे। बाप जी यादि में रहंदा आहियो। इहो पुराणो शरीर छॾे करे वञिणो आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थियणो आहे। पोइ हली वेंदासीं पंहिंजे घर। इहे कल्प कल्प थींदो आहे। तव्हांजी बुद्धि हाणे दूर दूर ताईं वेंदी आहे। उहो माण्हू ॾिसंदा आहिनि केसि ताईं सागर आहे, सूर्य चांद छा आहे। अॻियां सम्झंदा हुया इहे देवतायूं आहिनि, हाणे त चईंदा इहे त मांडवे जी बत्तियूं आहिनि। हुते खेल थींदो आहे त इहे बत्तियूं बि हिते आहिनि। हिते खेल थींदो आहे त बत्तियूं बि हिते आहिनि। मूल वतन सूक्ष्म वतन में त खेल थींदो ई न आहे, त हुते त बत्तियुनि जी दरकार ई न आहे। हुते खेल ई न आहे। इहे अनादि खेल हलियलु आयो आहे। चक्र फिरंदो रहंदो आहे, प्रलय थींदी न आहे। भारत अविनाशी आहे न। भारत अविनाशी खंड आहे, त हिते त खेल हलंदो ई रहंदो आहे। इन करे बत्तियूं त खपनि। इन में मनुष्य रहंदा ई आहिनि। जल में ई थींदी न आहे। पशु पक्षी आदि जो बि आहे सभु हूंदा आहिनि, हिते हूंदा आहिनि। बाक़ी जो बि खंड आहे उहा सत्य त्रेता में रहंदा न आहिनि। तव्हां जो कुझु दिव्य दृष्टि सां ॾिठो आहे उहो प्रैक्टिकल में ॾिसंदासीं असां। प्रैक्टिकल में तव्हां वैकुंठ में वञी करे राजा ई कंदव, जंहिंजे लाइ ई तव्हां पुरुषार्थ करो था न। पोइ बि बाबा चईंदा आहिनि यादि जी ॾाढी महिनत आहे। माया यादि करण न ॾींदी आहे। ॾाढो प्यार सां बाप खे यादि करणो। अज्ञान काल में बि प्यार सां बाप जी महिमा कंदा हुया न। असांजो फलानो ईअं हुयो, फलाने मर्तबे वारो हुयो। अज्ञान काल में बि प्यार सां बाप जी महिमा कंदा हुया। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼी सृष्टि जो चक्कर वेठो आहे,
हाणे असांजी बुद्धि में सॼी सृष्टि जो चक्कर वेठो आहे। कीअं असां अलॻि अलॻि युग में कीअं पाठ वॼाईंदा आहियूं। सभु धर्मनि जी नॉलेज आहे न असांखे, असांखे सभु धर्मनि जी नॉलेज आहे, सभु कुझु पतो आहे। बाबा ॾिसो असांजी बुद्धि केॾी विशाल ठाहे छॾी अथईं। जीअं हुते रूहनि जो सीजरो आहे, हिते पोइ आहे मनुष्य सृष्टि जो सीजरो। हुते रूहनि जो सीजरो आहे, हिते आहे मनुष्य सृष्टि जो सीजरो। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा आहे, पोइ आहे तव्हांजी बिरादरी। सृष्टि त हलंदी रहंदी न, मतिलबु ब्रह्मा खां पोइ ब्राह्मण खां पोइ देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार नर सां नारायण ठहिणो आहे त तव्हांजी जो कहानी आहे, जो कथनी आहे, उहे करणी हुजणी खपे नर सां नारायण ठहिण लाइ। पहिरियों पंहिंजी अवस्था खे ॾिसणो आहे। बाबा असां त तव्हांजे पुठियां पूरा असां त तव्हांखां पूरो वर्स वठी करे ई छॾंदासीं, त उहो चलन बि हुजणी खपे। हीअ हिकु पढ़ाई आहे न नर सां नारायण ठहिण जी। हीअ तव्हांजो बाप ई पढ़ाईंदा आहिनि। राजाउनि जो राजा तव्हां ई ठहींदा आहियो, ॿियो कोई खंड में हूंदो न आहे, ॿियो कोई खंड में हूंदो न आहे। तव्हां पवित्र राजाऊं ठहींदा आहियो, पोइ बिगर लाइट वारा अपवित्र राजा आहियूं। असां पवित्र राजाउनि जे मंदरु ठाहे करे पूजा कंदा आहियूं। असां ई हूंदासीं न। हाणे तव्हां पढ़ो था, स्टूडेंट टीचर खे छो भुलिजंदो आहे? चवंदा आहिनि बाबा वटि बाबा माया बुलाए ॾींदी, दोष पोइ माया ते रखी छॾींदा आहिनि। त माया मतिलबु असांजी कमज़ोरी कंहिं न कंहिं रूप में ईंदी आहे, त असांखे पंहिंजी कमज़ोरी ठीकु करणी आहे न। अरे यादि त तव्हांखे करिणो आहे, मुख्य टीचर हिकु आहे, मुख्य टीचर हिकु ई आहे, बाक़ी ॿिया सभु आहिनि नायब टीचर, नायब टीचर। बाप खे भुलिजी वेंदा आहियो, अच्छा टीचर खे यादि करो, उनखे न त टीचर खे यादि करो। तव्हां वटि 3 चांस आहिनि, हिकु भुलियो त ॿिए खे यादि करो। बाबा खे यादि करो, बाबा जो वर्सो ॾिनो अथई त वर्से सां बाबा बि यादि ईंदो। बाबा जी पढ़ाई यादि करो त टीचर बि यादि ईंदो। बाबा जा वरदान यादि करो त सतगुरु बि यादि ईंदो। पोइ उन्हनि सां टई यादि अची वेंदा। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां पूरो वर्सो वठण लाइ जो कथनी आहे उहो करणी आहे, हिन जो पुरुषार्थ करिणो आहे। बाप सां पूरो वर्सो वठण लाइ जो कथनी आहे उहो करणी आहे, इन जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। मोह जी थियणो, मोह जी थियणो। ॿियो आहे सदा यादि रहे असां शांती जे सागर जा ॿार आहियूं, असांखे शांति में रहणो आहे। मुख में मुरड़ो विझी छॾो, गफ़लत में टाइम पंहिंजो वेस्ट न करिणो आहे। वरदाना संगठन रूपी किले खे मजबूत ठाहिण वारा सर्वज स्नेही संतुष्ट आत्मा ठहो। संगठन जी शक्ति विशेष शक्ति आहे। हिकमत संगठन में जी किले खे कोई बि हिलाए न सघंदो आहे, है न। लेकिन हिन जो आधार आहे हिक ॿिए जी स्नेही ठही सर्व खे रिगार्ड ॾियणु, है न। इन जो आधार आहे संगठन
मज़बूत रहे हुनजो आधार आहे हर हिक जो स्नेही ठही हर हिक खे रिगार्ड ॾियणो। है न, ऐं स्वयं संतुष्ट रही करे सर्व खे संतुष्ट भी करणो। न कोई डिस्टर्ब थिए न कोई डिस्टर्ब करे, सब हिक ॿिए खे शुभ भावना शुभकामना जो सहयोग ॾींदा रहनि त इहे संगठन जो किलो मजबूत थी वेंदो। संगठन जी शक्ति ही विजय ऐं संगठन जी शक्ति ही विजय जो विशेष आधार स्वरूप आहे। संगठन जी शक्ति सां विजय थींदी आहे। संगठन कीअं ठहींदो, जॾहिं असां सभु हिक ॿिए जे प्रति रिगार्ड स्नेह स्वयं संतुष्ट रही करे सर्व खे संतुष्ट कंदव, न डिस्टर्ब कंदव न थींदव, तॾहिं हिक ॿिए खे शुभ भावना शुभकामना जो सहयोग ॾींदव, तॾहिं संगठन ठहींदो, हुनजो किलो मज़बूत ठहींदो। स्लोगन आहे, जॾहिं हर कर्म यथार्थ युक्ति थिए तॾहिं सम्झो कि मां पवित्र आत्मा आहियां। अव्यक्त इशारो, हर हिक बार जो स्व प्रति व सेवा प्रति उमंगनि जा सुठा सुठा संकल्प कंदा आहिनि कि हाणे खां ईअं कंदासीं ईअं कंदासीं, अवश्य कंदासीं, करे करे ॾेखारींदासीं। ईअं श्रेष्ठ संकल्प जो बीज जो बोईंदा आहिनि, उन संकल्पनि खे अर्थात बीज खे प्रैक्टिकल में लाइण जी पालना कंदा रहो। त उहो बीज फल स्वरूप ठहींदो। त जो बि संकल्प कंदा करो उनखे प्रैक्टिकल में लाइण लाइ पालना कंदा करो, तॾहिं सफलता मिलंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।